फैज़गंज तालुके में यूरिया भांजी खोट बरक़रार आहे। पक्का चांग, उकरी चौदगी, कोट लालू, करूंडी ऐं ॿियनि शहरनि में डीलरनि पारां भाण ज़ख़ीरो करण जा फुटेजेस धरती टीवी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। आबादगारनि दीन मोहम्मद चांग, महबूब राजभर, ख़ालिद चांग, ज़फ़र अली चांग ऐं ॿियनि रातो करण ते धरती टीवी न्यूज़ खे ॿुधायो त यूरिया भांजी खोट सबबि हलंदड़ साल कणिक जे फसल खे सख़्त नुक़सान थी रहियो आहे। एहतिजाज करण बावजूद बि भाण न मिली रहियो आहे। आबादगारनि वधीक चवण हो त रेवेन्यू खाते जे आला अमलदारनि वटि शिकायत करण बावजूद बि डीलरनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई वई आहे। ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर मुस्तकीम कुरैशी राब्तो करण ते ॿुधायो त जिन्स जे वापारिनि ॿियनि शहरनि मां बि भाण ख़रीद करे पंहिंजे ग्राहकनि खे ॾेई रहिया आहिनि। बहुत ज़्यादा हमने देखा, कभी देखते हैं बंदरनाथ